असास हुयो। साईं ज़फ़र लाखे साहब जी शहादत शऊर जो क़तल थियो आहे, पैगंबरी पेशे जो क़तल थियो आहे। ऐं साईं ज़फ़र लाखे साहब जेका सॼी उमिरि उस्तादनि जी ख़िदमत कंदे गुज़ारी, उहा तव्हां उस्तादनि जे साम्हूं आहे। उन खां तव्हां उस्ताद बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो त ज़फ़र लाखे साहब जो पेटीअल अंदरि किरदारु जेको हुयो सो अनोखो हुयो। हीअ जेका शहादत आहे इहा शऊर जी शहादत आहे। हिन वेझे माज़ीअ में 5-8 ॾींहंनि जे अंदरि असांजे उस्तादनि खे बेगुनाह टारगेट करे क़तल कयो थो वञे। कॾहिं हिदायत लाइ लोहार जी शिकिल में, त कॾहिं अली मुराद खंगवार जी शिकिल में, त कॾहिं साईं ज़फ़र लाखे साहब जी शिकिल में। असां जेके उस्ताद जेके पाण बिल्कुलु गॾु थिया आहियूं, असां पाण में सभिनी दोस्तनि तव्हां दोस्तनि जे एतमाद ते ईअं को दोस्त तालके सदर न चवे या ज़िले जो को उहिदेदार न चवे त असां को रायो न वरितो वियो आहे। के अहिड़ा फ़ैसिला बि थींदा आहिनि जेके तंज़ीम फ़ैसिला तुर्त कंदी आहे, पेटीएल जो मरकज़ी सदर कंदो। तव्हां उन सां मुतफ़िक़ आहियो? तव्हां असां जेसीं ताईं शहीद ज़फ़र लाखे साहब जा कातिल गिरफ़्तार न कराईंदासीं, तव्हां असां चीन सां न वेहंदासीं। पोइ पाण खे हड़ा वड़ा कोशिशि करणी पए, जान जो नज़रानो लॻाइणो पए, महिनत करणी पए, कोशिशि करणी पए। जेकॾहिं कंहिं जाइ ते धरणो लॻाइणो पवे त अॼु घोटकी ज़िले जे उस्तादनि जे मथां हिकिड़ो वक़्तु आयो आहे। अॼु घोटकीअ ज़िले जे उस्तादनि खे उहा तारीख़ दोहिराइणी आहे जेका घोटकीअ जे उस्तादनि कमू शहीद ते वॾो पेटीअल अंदरि तारीख़ी धरणो हणी करे उस्तादनि खे 16 स्केल ॾियारियो। उनजो बानी धरण जो बि साईं ज़फ़र लाखो साहब हो। अॼु उनजे खून जे इंसाफ़ जे ख़ातिर तव्हां असां उस्ताद जेको बि फ़ैसिलो कयूं उहो तव्हां असां उस्तादनि खे पेटीअल मरकज़ जो तव्हां दोस्तनि जो उहो फ़ैसिलो तव्हांखे क़बूल हुजणु घुरिजे। ऐं इंशा अल्लाह ताला हड़ा वड़ा कोशिशि करे जिते बि असां का पॉइंट कंदासीं सभु दोस्त उते भरपूर नमूने सां शिरकत करे तव्हां उस्ताद इताद ऐं बदीअ जो सबूत ॾींदा। राति खां वठी उन पंहिंजो मौक़े ते साईं गुलाम रसूल महर साहब बि असां सां मौजूदु हुयो, असांखे हज़म पहुतो हुयो, असां बि हुयासीं। ऐं असां बि उन सुबुह सां वरी पेराटूं खणी ॿिया दोस्त असांजे नसरुल्लाह मज़ारी साहब पेर खणी असां उते पहुतासीं। असां कुतो बि घुरायोसीं, कुतो बि कंहिं पॉइंट ते पहुतो आहे। इनशा अल्लाह ताला तव्हां असां उन में कामयाबी ईंदासीं। असां सभु दुआ गो आहियूं त असांजे शहीद भाउ जे पंहिंजे खून सां इंसाफ़ थिए। हिन जा वारस सिर्फ़ु लाखा बिरादरी वारस न आहे, सॼी सिंध जेके आहियूं पाण साईं ज़फ़र जा वारस आहियूं। ऐं इनशा अल्लाह ताला उनजे खून सां तव्हां असां इंसाफ़ कराईंदासीं। हाणे साईं गुलाम रसूल साहिबु पंहिंजो अनाउंसमेंट कंदो, जेको फ़ैसिलो हूंदो उहो तव्हां असां सभिनी खे क़बूल हूंदो। सभ खां पहिरियां हीअ ॾुखोईंदड़ राति जेका गुज़री वई आहे, उन राति में जेको असांजे उस्तादनि जो असांजे तंज़ीम जो जेको नुक़सानु थियो आहे, शायदि तारीख़ में उहो हाल असांखे भरिजी सघे। अहिड़ो असांजो हिकिड़ो बहादुर ज़िले जो सदर शहीद ज़फ़र लाखो साहब, अल्लाह उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। सभु दोस्त या ज़फ़र साहब जा जेके बि बिरादर या रिश्तेदार, असीं पंहिंजो घर जो हिकिड़ो भाती सम्झूं था, उनखे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था। सिंध जा उस्ताद असां पंहिंजो हिकिड़ो हिसो सम्झूं था। उन ई हिसे जे हवाले सां, उन्हीअ खे इंसाफ़ ॾियारण जे हवाले सां, जहिड़े तरीक़े सां तव्हां उस्ताद बिरादरी ज़िले घोटकीअ दोस्तनि जो सुबुह सां हिकिड़ी मुशावरती इजलास थियो आहे। उन सां गॾु गॾु जी साईं सिकंदर चयो त राति खां वठी असीं इन ई वीचार में आयासीं त आया के इहे ॿुहारी किथां आया, किथां चढ़िया, कीअं असांजो अहिड़ो शींहं जो रुतबो आहे, जवान जो भाई शहीद पियो आहे। सॼी राति उते हुआसीं, वरी कुझु दोस्त हेॾे आया, साईं वरी सवेर वरी होॾे वियासीं। इंशा अल्लाह तव्हां ऐं असांजी हिन यकजहतीअ सां उहो वक़्तु परे न आहे, उहो टाइम परे न आहे जो असां साईं ज़फ़र जा कातिल जेको आहे सो कैफ़िर किरदार ताईं न पहुचायूं। ऐं हीअ असां अॼु वेही उस्ताद नाते, पेटियल तंज़ीम नाते, ऐं हिकिड़ो असांजो बहादुर सिपह सालार
सिपाही हिकिड़ो जेको आहे मज़बूत असांजो तमामु हिकिड़ो बहितरीनु अटल जो इरादनि जो पुख़्तो माण्हू उन जे लाइ असीं सभु हिकिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे उन जे जवाबदारनि खे गिरफ़्तारीअ ताईं उन जे हक़ी माना में जेके जवाबदारनि खे कटड़ में आणण लाइ असीं हिकिड़ो पंहिंजो प्रोग्राम तश्कील ॾिनो आहे। पहिरियों त असां पहिरीं राति ई असां जेको आहे सो 3 ॾींहंनि जो सोग जो ऐलान कयो होसीं ऐं उन खां पोइ साईं सिकंदर जेको आहे सो 7 ॾींहंनि जे सोग जो ऐलान कयो जंहिं खे सेकंड कंदे असांजे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी बि साॻियो फ़ैसिलो बरक़रार रखियो आहे त 7 ॾींहंनि ते सोग मल्हायो वेंदो, कारियूं पटियूं ॿधियूं वेंदियूं ऐं उन सां गॾोगॾु असांखे हिकिड़ो असां वेही सलाह करे असांखे हिकिड़ो इवेंट करिणो आहे जंहिंमें असां सरकार खे बावर करायूं त असां उस्तादनि जी ॿधी आहे, असां यकमुश्त आहियूं, असां कंहिं बि उस्ताद जो खून जेको रायगाह ॾियणु नथा चाहियूं। सो उन जे लाइ 7 तारीख़ ते असीं हिकिड़ो वॾो प्रोग्राम रखियो आहे। DIG हाउस लाड़काने जे अॻियां असां हिकिड़ो धरणो रखियो आहे। AC ते असांजो धरणो जारी रहंदो। AC ते असांजे ज़फ़र लाइ जेको आहे सो जा कातिल जेके आहिनि उहे असांखे गिरफ़्तार करे असांखे जेको आहे सो कानून जे कटड़े में नथो आंदो वञे। उन लाइ हा सो इन खां अॻु में असीं सॼी सिंध जे अंदरि तालका हेडक्वार्टरनि जे हवाले सां था रखियोसीं त सूमर वारे ॾींहं ते तालके हेडक्वार्टर में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं साईं ज़फ़र लाखे जे पंहिंजो जवाबदारनि खे मुकमल तरह सां सभिनि खे जेको आहे कटड़ में आंदो वञे। AC ताईं जेको आहे असांजो उन ॾींहं ते एहतिजाज जारी रहंदो ऐं 7 तारीख़ ते असां DIG लाड़काने ऑफिस जे अॻियां जेको प्रोटेस्ट रखियो। कारियूं पटियूं 7 ॾींहं पंहिंजो बांध ते बदिला हूंदियूं। इंशाअल्लाह तव्हां सभिनि खे पॉइंट ॿुधाईंदासीं त कहिड़े स्कूल में कहिड़ी जॻह ते लाड़काने में इकठो थियणो आहे। अहिड़े तरीक़े सां जीअं साईं सिकंदर चयो त जीअं कुझु टाइम अॻु में हीउ घोटकी जो ज़िलो हमेशह अवल दस्ते जो किरदारु अदा कंदो रहियो आहे। मूंखे उमेदु आहे त अहिड़े जवान जे लाइ वरी बि सभु यकमुश्त थी करे उन पॉइंट ते पुॼंदा ताकी असां पंहिंजे शहीद जे जेको आहे कातिलनि खे कटड़े ताईं आणाए सघूं। इहो इवेंट तव्हांखे ॿुधाईंदासीं त पॉइंट कहिड़ी आहे। सो इंशाअल्लाह 7 तारीख़ ते DIG जो लाड़काने जे अॻियां वॾो धरणो हयो वेंदो जंहिंमें असां तक़रीबन सभिनि दोस्तनि खे उन में कॉल कयूं था। बिलख़ुसूस जेके असांजे 2 डिवीज़न जा जेके दोस्त आहिनि उन जे हवाले सां ऐं उन खां पोइ अलाह कंदो त असांखे इन धरणे खां अॻु में असांजा जेके आहिनि पंहिंजा जवाबदार ख़ुदा कंदो त हथ अची वेंदा। पर जे न त लाड़काने में 7 तारीख़ ते जे अञा बि जेको आहे असांजा जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न थिया त असां अञा को ॿियो वॾो बि इवेंट जेको आहे रखी सघूं था। तव्हां दोस्तनि सां गॾु आहियूं, घोटकीअ जे ज़िले हर उस्ताद सां गॾु आहियूं। असांखे जेतिरो साईं ज़फ़रलाह जो अहसासु आहे ओतिरो असांखे पंहिंजो हिदायतुल्लाह लोहार जो अहसासु आहे, ओतिरो असांखे साईं भंगवार कंदकोट कश्मीर जो जेको आहे शहीद थियो हुनजो अहसासु आहे। पर सिंध जे अंदरि जिते बि जंहिं बि कुंड कुर्श में असांजे पिरामिड उस्ताद सां अहिड़ी नाजाइज़ी थिए थी या अहिड़ी जेको आहे सो पंहिंजो नाइंसाफ़ी थिए थी त असांखे उन सभु जे लाइ अहसासु आहे। इंशाअल्लाह असीं सभु उस्ताद जे इन मसइले ते हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं, गॾु आहियूं, गॾु रहंदासीं, गॾु हलंदासीं ऐं इंशाअल्लाह ऐं ज़फ़रलाह जे वारसनि खे यकीन इहो बि ॾियारायां थो हीउ असांजो तंज़ीमी जेको आहे सो पंहिंजो फ़ैसिलो आहे। पर जेको अव्हां जे सॼे ख़ानदान में फ़ैसिलो हूंदो उन ते बि पेटियल अव्हां सां गॾु हूंदी। जेको एक्शन तव्हां वठंदो पेटियल बि तव्हां सां इंशाअल्लाह हुन ते शान बाशान तव्हां सां ई गॾु हूंदी। तव्हांजे जेको आहे घर जेको वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें साईं वक़्त असांखे कुझु नथो चई सघिजे जेसीं ताईं की असांखे सही माना में मालूमात नथी पए तेसीं ताईं असां इन ते का बि राय पंहिंजी हमवार नथा करे सघूं त आया खे कहिड़े तरीक़े सां थियो आहे। छो त इन्वेस्टिगेशन हले थी पई, जेसीं ताईं थींदी ख़बर पइजी वेंदी आया खे टारगेटेड हुयो या अचानक जेको आहे सो रोड ते जेको आहे सो ॾुआरी बीठा हुया। इन जे लाइ का बि राय जेको आहे असां सही माना में क़ाइमु करे नथा सघूं। महिरबानी आहे सभिनी दोस्तनि जी। पहिरियों जेको स्टेप पाण जो आहे ख़ुशूसी तौरु ज़िले घोटकी जो त सूमर जे ॾींहुं तालके हेडक्वार्टरनि में जेके असांजा मेन स्कूल आहिनि उन में सभिनी खे गॾु थियणो आहे। वधि खां वधि कोशिशि करणी आहे त तालके घोटकी जो, तालके उबाड़े जो, तालके ॾेरकी जो, तालका मीरपुर, तालका खानगढ़ जो हिकिड़ो उस्ताद बि न रहे।
भरपूर शिरकत करणी आहे रैली जी सूरत में प्रेस कलर हणी तमामु मुअसर नमूने सां पुरअसर नमूने सां एहतजाज रिकॉर्ड कराइणो आहे हुन खां बाद में 7 ॾींहं जेको सोग हलंदो हुन में पटियूं ॿधी सूमर जी टाइम उहो असां पाण मुशावरत करे जेके तालके सदर आहिनि ज़िले जेको असांजो जनरल सेक्रेटरी आहे असां अनाउंसमेंट कंदासीं उहो तव्हां सभिनी दोस्तनि खे असांजा फोकल पर्सन फोन ते ॿुधाईंदा टाइम ॿुधाईंदा जीअं तमामु सुठे नमूने गॾु थी करे असां हिकिड़ो तारीख़ी हा पंहिंजी मर्ज़ी सां पर कोशिशि कंदासीं त ज़िले घोटकी जो हिकिड़ो टाइम